गाल मुझे रब फरमाए मुझा महबूब तोखे रहीम बनायो सी, तोखे करीम बनायो सी, तोखे शफीक बनायो सी। एड़ो शफीक के माओ न जणियो आ, एड़ो रहमत कंदड़ के माओ न जणियो आ, एड़ो मेहरबान के औलाद के जो न पैदा थियो आ, जेड़ो लजपाल नबी के अल्लाह करीम बनायो आहे। अल्लाह तव्हां सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं फरमाईंदो, दुनिया आखिरत जूं भलायूं अल्लाह तव्हां खे नसीब फरमाईंदो। अल्लाह जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मझा जेके चंद लफ्ज़ हिन फ़कीर तिलावत कया, सूरे आले इमरान जी हिकड़ी मुबारक आयत, इन बरकतुन भरी आयत में अल्लाह ताला मुझे लजपाल नबी जी हिकड़ी आदत बयान फरमाई है। वरी तो सुभान अल्लाह। कुरान मुझे नबी जो सभई आदतूं पाण पे बयान फरमाए। सईदा तय्यबा ताहिरा सईदा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा के अर्ज के तो साइन अल्लाह ताला कुरान मजीद में फरमायो व इन्नका लअला खुलुकिन अज़ीम, ओ नबी तो के असा अजीम अखलाकन जो मालिक बनायो। साइन बुधायो तो अल्लाह जे नबी जा अखलाक केड़ा है, ध्यान मुड़िया वा थकल तो ना आयो ना। उम्मुल मोमिनीन के अर्ज के वियो असा कुरान पढ़ियो आ त अल्लाह तो फरमाए व इन्नका लअला खुलुकिन अज़ीम, हबीबा तुझे अखलाकन के असा आज़म मई अरफो बनायो, अजीम बनायो। साइन बुधा त नबी जा अखलाक केड़ा है त अम्मा साइन जवाब दिनो जेको सुन्नियुन जे अकीदे जी तर्जुमानी करण वारो आ। सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह। सुन्नी जो अकीदो वो अकीदो आ जेको उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीका जो अकीदो आ। सुन्नी जो अकीदो वो अकीदो आ जेको अबू बकर सिद्दीक जो अकीदो आहे। सुन्नी जो अकीदो वो अकीदो आ जेको हैदर कर्रार मौला मुश्किल कुशा जो अकीदो आहे। साइण फरमायो त नबी जा अखलाक केड़ा है। अम्मा साइण फरमायो तवा कुरान नाहे पढ़ियो, तवा अल्लाह जो कलाम नाहे पढ़ियो, कुरान पढ़ो। जेके कुरान जो आयतों हिन सही असा जे नबी जा अखलाक आहिन। नबी जी हर आदत के, नबी जी हर अदा के, नबी जे हर फेल के खुद अल्लाह पान बयान फरमायो है। एकड़ो तो लफ्जी कुरान आ, एकड़ो लफ्जी कुरान जेको असा पढ़ंदा आयूं अलहम्दु खां वठी वन्नास ताईं, जेको कुरान असा पढ़ंदा आयूं यो लफ्जी अखरन वारो कुरान आ, पर गाल्हाईंदड़ कुरान, कुरान ते अमल, कुरान जो फेल, कुरान जो जेको हुक्म आहे उन ते कीअं अमल कबो आ सो ॾिसणो अथई त मदीने वारे साईं जी ज़ात खे। सुभान अल्लाह। कुरान नाज़िली मदीने वारे साईं जी आदतुन के बयान करण जे ला थियो आहे। एकड़ो नबियन जो आदतों, बियो मुझे मुस्तफा करीम जो आदत। मदीने में होया तो सजो कुरान खोल तो मदीने जे वाक़यात सां भरियो पियो। कुरान खोल ग़ज़वा ओहद ते महबूब किए विढ़या, किए जिहाद कयुन, किए काफरन के किरायुन, अल्लाह कुरान में बयान कयो। बदर में होया अल्लाह किए कुरान में बयान कयो आ। महबूबन जो जंग जो वाक़यो सजो अल्लाह कुरान में बयान कयो है। महबूब किए आया, पैदाइश किए थी, नूरानियत ब अल्लाह बयान कई तो बशरियत ब अल्लाह पान बयान कई। वेरी जो सुभान अल्लाह।
जेके आदतूं अल्लाह जे नबी के अल्लाह पाण दिनो। रब फरमायो या अय्युहन नबी इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा। यार दिल नथा ठारे सुभान अल्लाह सुभान अल्लाह। महबूब असा ओ गैब जी खबरुन बुधाण वारा नबी तोखे हाजिर नाजिर बनायो सी, शाहिद बनायो सी, खुशखबरी दींदड़ बनायो सी, रब जे अजाबन का ड्रेजारींदड़ बनायो सी। मुस्तफा आखिर में मां अल्लाह तो चवा तोखे चमकदार सिज बनाए मोकलियो सी। एड़ी रोशनी बनाए मोकलियो सी, एड़ो चमकदार सिज बनाए मोकलियो सी जको तुझे पोया लगंदो, तुझे राह ते हलंदो, तुझी वाट ते हलंदो, तुझे पोट पोया लगंदो, तुझे कद हलंदो। महबूब कने जहन्नम जी बाह न दिसंदो, दुनिया जा दुख न दिसंदो, कब्र जो अजाब न दिसंदो। जको तुझो बणजी वियो सो मु रब जो बणजी वियो आहे। सुभान अल्लाह। लफ्ज लफ्ज कुरान जो मदीने वारे साईं जी आदत तो बयान कया। बस मुझे मुर्शिद दिल पर से गाल खत्म करे चली। फरमाए तो कुरान नबी जो ना तू गाए, शान नबी जो सबके बुधाए, सुनन जो सरदार मोहम्मद, सुनन जो सरदार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दिलियन जो दिलदार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुभान अल्लाह। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। नबी जी तो खोड़ आदत है, केड़ियों बयान करे, केड़ियों बयान बयान यार जो खूबियों बयान कंदे कंदे जिंदगी गुजरी वेंदी। मुझे नबी जो गालायण में मिठास सोखियां बयान कजे, मुझे नबी जो मुर्गी निहारण बेमिसाल सोकड़न लफ्जन में बयान कजे। मुझे नबी जी गरीब परवरी के दी बेमिसाल साखियां थी बयान थी सके। मिस्कीनन जी परवरिश करन केड़ी बेमिसाल सा बयान का बहरा। मुझे नबी जी हर हर अदा हर हर आदत दुनिया आखिरत वारन जिला बेमिसल बेमिसाल। सुभान अल्लाह। एकड़ी आदत अज तवा के बुधाईंदुस, उन जा फायदा अब तवा के बुधाईंदुस। इंशाअल्लाह तवा के उन के ते अमल भी करनो पवंदो। कंदो अमल के न कोन कंदो? अमल कयो तो बिस्मिल्लाह कया। सुभान अल्लाह। इंशाअल्लाह ये अमल वारी जमात आई। अल्लाह जो कुरान तो फरमाए फबिमा रहमतिम मिनल्लाहि लिंत लहुम। ओ मुझा महबूब तू अल्लाह जी रहमत सा, अल्लाह जी इनायत सा नरम दिल बनायो वियो आही। ओ मुझा महबूब तू गरीब परवर बनायो वियो ही। ओ मुझा महबूब तू गरीब नवाज बनायो वियो आही।
वलो कुंत फज़्ज़न गलीज़ल क़ल्ब लन फ़द्दू मिन हौलिका। ओ मुझा लजपाल नबी जे तू सख्त मिजाज हो जी हा, तुरशरू हो जी हा, मानू तुझे इर्द गिर्द का भजी वजन हा, परे थी वजन हा। ओ मुझा लजपाल नबी असा अल्लाह तो फरमाए असा तो के रहम दिल बनायो सी, रहम करण वारो बनायो सी, माफी ॾियण वारो बनायो सी, माण्हुनि जी मदद करण वारो बनायो आहे। तॾहिं राज मुंहिंजा लजपाल नबी तुंहिंजा आशिक बणजी विया आहिनि। हे जो दुनिया वारनि जे दिलनि में मुस्तफा जी मोहब्बत आहे, इश्क वा। अबू बकर नांग जा डंग इए कोन पे सठा, बिलाल मक्के जी गलीअ में पंहिंजी उघाड़ी चमड़ी ते उघाड़ी पुठीअ ते पत्थर इए न पे सठा, खुबैब बाहि में इए न पियो हुयो, मुसअब पंहिंजे घर वारनि जे हथां अज़ियतूं इए बर्दाश्त न पे कयूं। क़ुरान फरमायो फबिमा रहमतिन मिनल्लाह। ओ मुझा महबूब या रब जी रहमता जो लिंत लहुम तोखे अल्लाह पंहिंजी रहमत सां नरम मिजाज बनाए छॾियो आहे। दुश्मनन के भी माफियों ॾियण वारो ही, तू पंहिंजनि सां भी भलाई करण वारो ही, त परावन ते भी मेहर जा मींहं वसाइण वारो ही, दोस्तन ते त रहम कंदो ही। पर को दुश्मन छो न हुजे, को अज़ियत ॾियण वारो छो न हुजे, मुझे लजपाल नबी वटि ईंदो आ त मुंहिंजा महबूब सुहिणा था फरमाइनि वञो तव्हां जे लाइ आम माफ़ीअ जो ऐलान करे छॾियो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह जे क़ुरान फरमायो फ़अफ़ु अन्हुम, ओ मुंहिंजा महबूब इन्हनि खे माफ़ी ॾे, वस्तग़फ़िर लहुम, ओ मुंहिंजा नबी पोइ इन्हनि जे लाइ इस्तिग़फ़ार कर, पंहिंजी उम्मत वारनि जी उम्मत जी ग़लतियुनि खे न ॾिस, उन्हनि खे माफ़ी ॾे, उन्हनि जे लाइ इस्तिग़फ़ार कर। वशाविरहुम फिल अम्रे, पंहिंजे मामलात में पंहिंजे उम्मत सां मुशावरत कर, उन्हनि सां मामलात में मशवरा कर, पंहिंजे असहाबनि सां पंहिंजे मामलात में मशवरो कर। फ़इज़ा अज़मत फ़तवक्कल अलल्लाह, जॾहिं मशवरो करे वठो पोइ के कम जो अज़म कयो, के कम में चओ त हाणे हे कम पूरो करणो आहे। फ़इज़ा अज़मत, अज़म करे वठो त पोइ अल्लाह ते भरोसो रखो, छो त इन्नल्लाह युहिब्बुल मुतवक्किलीन, छो त अल्लाह तवक्कुल करण वारनि ते भरोसे करण वारनि सां मोहब्बत फरमाईंदो आहे। सुभान अल्लाह। ये चंद गालियों अल्लाह फरमाए। पहिरीं गाल मुझे रब फरमाए मुझा महबूब तोखे रहीम बनायो सी, तोखे करीम बनायो सी, तोखे शफीक बनायो सी। एड़ो शफीक के माओ न ॼणियो आ, एड़ो रहमत कंदड़ के माओ न ॼणियो आ, एड़ो मेहरबान के औलाद के जो न पैदा थियो आ, जेड़ो लजपाल नबी के अल्लाह करीम बनायो आहे। हरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। शफकत भी अहिड़ी, मेहरबानी भी अहिड़ी जो दुनिया में मिसाल मिलण मुश्किल आहे। हिकिड़े ॾियारे मुंहिंजा लजपाल नबी मस्जिद नबवी खां निकिता, महबूब सुहिणा ॿारनि सां वॾो प्यार कंदा हुआ, नंढड़नि ॿारनि सां
नंढा ॿार हूंदा उन्हनि सां वॾी शफ़क़त फरमाईंदा हुया। ये ईंदा हुया तो गलीअ में ॿार वेठल हुजे, मुंहिंजा लजपाल नबी उन्हनि ॿारनि सां गली में वेही रांदियूं खेॾंदा हुया। नंढड़ो ॿार साम्हूं अची वञे, हसन हुसैन त प्यारा हुया, पंहिंजा शहज़ादा त महबूब हुया, पर आम असहाबनि जा बचड़ा ईंदा हुया त उन्हनि ॿारनि सां बि वेही मुंहिंजा लजपाल नबी रांदियूं कंदा हुया, शफ़क़त कंदा हुया। हिकिड़े ॾींहुं निकिता त हिकिड़ो यहूदियुनि जो ॿार हुजे, यहूदियुनि जो ॿार हुयो, सो महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं अची वियो। इत्तेफ़ाक़ सां मदीने जी गली हुई, मुसलमाननि जा ॿार खेॾनि पिया त उहो बि रांदि खेॾंदो खेॾंदो उन गली में आयो जेका मुस्तफ़ा जी गली आहे। वरी जो सुभान अल्लाह, वाह वाह मदीने जी गली आहे, वाह वाह महबूब जे पार जी गली आहे। साहबन जी जमात अचे पई, जे चोॾीअ जो चंद्र तारन में निर्वार हूंदो आ, मुंहिंजो लजपाल नबी ईअं चोॾीअ जे चंद्र वांगुरु चमकार कंदो पिया। मदीने जी गली में आया, सुभान अल्लाह। अज भी वञे त मदीने में उहा सुरहान मुस्तफ़ा जे कदमनि जी मौजूद आहे। वो अरसा हुआ तैबा की गलियों से वो गुजरे थे, अरसा हुआ तैबा की गलियों से वो गुजरे थे, इस वक्त भी गलियों में खुशबू है पसीने की, रातें भी मदीने की, बातें भी मदीने की, जीने में ये जीना है, क्या बात है जीने की। सुभान अल्लाह। अब सुना है तो वो यहूदी छोकरो बायो, साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज़ कयो त ॿारनि सां वेही रहंदा हुया। जेके ॿार अचनि पिया कंहिंजे गिल ते पिया हथ लाइनि, कंहिंजे मथे ते पिया हथ लाइनि, नंढड़ो आहे त उनखे खणी गिल ते चुमी पिया ॾियनि, ॿारनि सां शफ़क़त फरमाईंदा फरमाईंदा वञनि पिया। उहो यहूदी छोकिरो बि साम्हूं आयो त मुंहिंजे लजपाल नबी पंहिंजो शफ़क़त जो हथ हुन ते रखियो आहे, उनजे गिलनि ते हथ लाता आहिनि। छोकिरो छा 10 सालनि जो, दीदूं दीदुनि सां रलियूं महबूब जे इश्क में मुब्तला थी वियो आहे। बस यार जे चेहरे के ॾिसंदो रहो। ॿियो ॾींहुं गुज़रियो, वरी अचे साम्हूं बीठो, वरी महबूब बचड़नि ते शफ़क़त कंदा विया। वरी उहो छोकिरो आयो, पंहिंजो गिल अॻियां कयईं त शल रहमदिल नबीअ जो हथ मुंहिंजे गिलनि ते लॻी वियो। रोज़ हवी वञे दीदार जे लाइ, पी कावड़ जी पियुसि, रोज़ तो वञे विहारे छॾे घर में। पर इश्क वारनि खे इश्क जो लगे, वरी इश्क भी मदीने वारे साईं जो हुजे। पी के बुधाई न तो मुखे पंहिंजे नबीअ सां मोहब्बत थी वई आ, लजपाल नबीअ जो इश्क लगी वियो आ। कीअं बुधाए मता बो नाराज़ थी वञे, पीउ कावड़ जी पवे। पीउ छॾे बि न पियो, वञी बि न पियो सघे, ॻाल्हि करे बि न पियो सघे। महबूब जी मोहब्बत में अहिड़ो फना थी वियो जो तबीयत नासाज़ थी वई, जिस्म करंदो वियो, बुखार चढ़ी वियो। तां जो वो वक्त आयो जो ॾिठी त हाणे मौत अखियुनि जे आॾो आहे। महबूब जे इश्क में अहिड़ो बेहाल थी वियो जो ॿी का शइ वणेसि न पई, न मानी पियो खाए न पाणी पियो पीए। पोइ अबे खे थो चवे, अब्बा साईं अॼु भायां थो त मुंहिंजे मौत जो वक़्तु क़रीब आहे। ओ मुंहिंजा बाबा हाणे भायां थो त मरण वारो आहियां। ओ अब्बा साईं अॼु दिल जी हाल थो तोखे दिल जो हाल ॿुधायां। अब्बा मूंखे का बीमारी न लॻी आहे, मूंखे पंहिंजे नबीअ सां इश्क थी वियो आहे। महबूब जी मोहब्बत लगी वही।
हबीब जो इश्क लगी वियो आ पी यहूदी कावर जी पे है छा तो चवी ये केड़ी गाल तो करी अब्बा बाबा साईं नाराज नतीजे को हाला सो पेश कयो थम हाने मरण वारो आया अब्बा मरण खाग में हिकड़ी तमन्ना है मुझे लजपाल नबी के वठिया जो मौत अचे तो पंजे लजपाल नबी जे कदमन ते सिर हुजे पो मौत अचे सुभान अल्लाह सिर यार दा नजराना ले यार दे कोलावे महबूब दी मर्जी गल लावे आ ठुकरावे जन्नत दी नहीं ख्वाहिश ए मेरे खुदा जन्नत दी नहीं ख्वाहिश है मेरे खुदा मैनू बस यार दे कदमाते मेरी जान निकल जावे महबूब दे कदमाते मेरी जान निकल जावे हरी जो सुभान अल्लाह अबे ने आपो मोकले महबूब ने साईं करीमन के जो खबर पई अल्लाह अकबर मोहब्बत वारन के सिलोब मुझो लजपाल नबी मोहब्बत वारो दीदो करमाबाद में अचण वारा दुनिया वारन सा तैयारी रखी है तैयार मुझे महबूब साम तैयारी रखे दिस मुझे नबी साम त इश्क रखे दिस यार दुकान सा माल सा पैसे सा मोहब्बत रखी है थई पर मिठा मुझे नबी साम त इश्क रखे दिस दिस तक ये तो करम नवाजी फरमाए मुझो नबी बंदे परवरा मुझो नबी गरीब नवाजा मुझो नबी यतीमन जो पालनहारा मुझो नबी मिस्कीनन जो मददगारा जो प्यो को न हुंदो आ उन जो सहारो मुझो लजपाल नबी माल से मोहब्बत रखी थी दुनिया के यार से मोहब्बत रखी थी ये बेवफा थे यार दिल लानी थी तो मुझे नबी सा दिल ला यारी रखनी थी तो मुझे लजपाल नबी सा यारी रखनी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह साईं करीमन के जो खबर पई तो उन छोकरे जी मुसा मोहब्बत आ हबीबन करीमन के कुल्हे ते चादर विधल हुई चादर बिसरी वैया हिकड़ो पल्लो महबूबन जो कुल्हे ते आ बियो ये मिट्टी में लड़कंदो पियो वने मुझा लजपाल नबी तकड़े तकड़े पंजे आशिक सा मुलाकात करण जे ला निकता हबीबे किबरिया उन जे घर में जो पहुंचा बचड़े नेण पे विछायो वेठो हुयो शहजादो महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ला नेण तकियो वेठो केडी मल दरवाजो खुलंदो केडी मल वदुहा जो मुकड़ो दिसण में हाय हाय ये जो साईं आया अल्लाह अकबर कबीरा पुट फिराक जो मजो आहे पर विसाल जो मजो बी शे जी जो महबूब आया तो न छोकरे जी अदा आया हुई जो मुलाकाते हबीब सादी ईद हो गई मुलाकाते हबीब सादी ईद हो गई साडा हज अकबरी तेरी दीद हो गई तेरी सूरत जो तकी ते मोहब्बत हो गई पक्की जन्नत वास्ते पक्की ए रसीद हो गई
तेरियां तक के अदावा में मुरीद हो गई, तेरियां तक के अदावा में मुरीद हो गई, तेरी सूरत जो पक्की ते मोहब्बत हो गई पक्की, जन्नत वास्ते पक्की ए रसीद हो गई। या रसूल अल्लाह तुझे इंतजार में हुयुस मुझा महबूब, ओ मुझा लजपाल नबी नेण विछायो वेठो हुयुस, केॾी महिल महबूब तव्हां ईंदो हबीबा पंहिंजी गुलामी में कबूल कयो। साईं फरमाइनि था बा ओ बच्चा तूं असांखे कबूल आहीं, शफ़क़त जो हथ मथे ते रखनि था। अर्ज़ कई या रसूल अल्लाह भला मुंहिंजे लाइ का निजात आहे नंढड़ो ॿार, पर अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह मुंहिंजे लाइ बि का निजात आहे, क़यामत में तव्हांजो साथ मिलंदो कि न मिलंदो। साईं जन फरमायो त कलमो पढ़ मूं ते ईमान आण, मां ज़ामिन आहियां क़ब्र हशर में तुंहिंजी निजात मुंहिंजे मथां आहे। वारे छोकरा तुझो भाग, वारे जवान तुझो भाग, दुनिया सिके पई रोए पई मौला बख्शिश फरमा, पर शहजादे के नबी तो फरमाया रे इश्क हुजे तो जन्नत जो ज़ामिन मदीने जो ताजदार। वाह जो भाग ने जो न भलो साईं फरमाया मां ज़ामिन थी उस कलमो पढ़। छोकरी वरी पीअ खे ॾिठो, बाबू त कावड़ जी कोन पवंदो, पी जस बच्चा जीअं नबी चवई तो ये कर, बस पी जा लफ्ज़ निकरणा हुया कदमन ते किरी पियो, चए तो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। कलमो पढ़े नबी जे कदमन ते जान कुर्बान करे। पी जो त साईं हे तव्हां जो अमानत आहे, हाणे त मुसलमान थियो असां यहूदियुनि जो तरीक़ो अलॻि आहे, मुसलमान थियो हे तव्हांजी अमानत तव्हां खणी वञो। सुभान अल्लाह भाग छोकरे जा भला साईं करीमन पंहिंजे बाहुनि ते पाण खई। अल्लाह अकबर कबीरा। हिक झलक ॾिसण जे लाइ दुनिया रोए पई। हिय वञ डहर की खां वठी मदीने कराची ताईं सॼो सिंध रोए पियो, बच्चो बच्चो रोए पियो, या अल्लाह यार जो दीदार कर, महबूब जो मुखड़ो ॾेखार, हिकिड़ो दफ़ो भला यार जे शहर जो दीदार करा, पार जो दीदार करा, पर वारे छोकरा तुंहिंजो भाग जो महबूब जे भाकुरनि में वेठो। हबीबन खयोस पाण सां गॾांदुन, गुस्ल ॾिनो वियो, कफन दफन थियो, महबूब सोना उन जो लाश खणी खुले कांधी थिया। सहाबी ॾिसनि पिया त मुंहिंजा लजपाल नबी मदीने जी गली मां अचनि पिया त पेरनि जे पपनि ते पिया हलनि, पेर उठा करे पोइ पिया हलनि। या रसूल अल्लाह रश त नाहे, माण्हुनि जी भीड़ त नाहे, पोइ पेर उठा करे छो था हलो? साईं जन फरमायो त मुंहिंजे आशिक जो जनाज़ो थो निकिरे। अॼु आसमान जा मलाइक एॾा मदीने जी गलियुनि में आया आहिनि जो का मदीने जी गली वांदी नाहे, पेर रखण जी जाइ नाहे, जो अॼु आशिक जो आशिक जो जनाज़ो निकितो आहे, मोहम्मद मुस्तफ़ा जे परवाने जो लाशो थो वञे। अल्लाह सां मुलाक़ात करण साईं करीमन पाण खणी उनखे कब्र में लाथो। अल्लाह अकबर कबीरा। छा त भाग आहिनि छोकरे जा। महबूबन करीमन पाण लाथो, ॿाहिर जो निकिता त साईं जे जिस्म ते पघर हुजे, पसीनो ॼण को पति मेहनत ऐं जफ़ाकशी करे आया हुजनि। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह तव्हां जे जिस्म ते एॾो पघर छो था ॾिसो? साईं जन फरमायो, मुझे लजपाल नबी फरमायो त हिन छोकरे खे मूं ज़मानत ॾिनी हुई त तुंहिंजी बख़्शिश मां मोहम्मद मुस्तफ़ा करीम वरी जो सुभान अल्लाह। अब न निमाज पढ़ी, ध्यान मुड़िया तव्हांजो, न निमाज पढ़ी, न रोज़ो रखियई, न ज़कात ॾिनई, न खैरात कयई, न अमल कयई, न तहजुद पढ़ियई, न मिठा उनजी का वॾी वॾी इबादत हुई, बस यार जे कदमन ते ईमान आणे मुसलमान असां भी बणियो।
अहले सुन्नत व जमात जो अकीदो आ त इहो छोकरो वक्त जे गौसन कुतबन कलंदरन औतादन अबदालन वलियन सभनी का वधीक शान वारो आहे। असहाबी जो शान असहाबी जो दर्जो मुझे गौसुल आजम पीराने पीर दस्तगीर जो इबादतू याद कर, ख्वाजा मुईनुद्दीन अजमेरी जो इबादतू याद कर, ख्वाजा सरहंद जो इबादतू रियाजतू मुजाहिदा याद कर। उन्हनि केतिरियूं इबादतूं कयूं, सॼी सॼी रात हिकड़ी रकात में गुज़ारे छॾींदा हुया। दस्तगीर सुणे 40 सालन ताईं इशा जे वुज़ू सां फज्र जी नमाज अदा कई आहे। इबादतूं हुयूं, रियाज़तूं हुयूं, पर इन छोकरे का को वली अफजल नाहे, इन शहजादे का को अफजल नाहे, छो त हे मुस्तफा जो असहाबी आहे। वरी जो सुभान अल्लाह। अज जो मवालो थी असहाबन के घटवद ॻाल्हाए, असहाबन जे शान में नाशाइस्ता लफ्ज़ ॻाल्हाए। याद रखो दुनिया जा हर इंसान हर इबादतूं उन्हनि जो हिक पासे, कायनात जे आखिरी इंसान ताईं जेतिरा अब माण्हू ईंदा हाणे, जेतिरी इबादत कनि, रोज़ा रखनि, ज़कातूं ॾियनि, हिकिड़े पुड़ में रख। असहाबी जेको जिहाद ते वियो, उन जे पेरनि जे घोड़े जे सुंबन मझां जेका मिट्टी उथी, वो हिकिड़ो ज़र्रो मिट्टीअ जो अञा वधीक शान वारो आहे। समझो था कि न कोन था समझो था? सहाबन किरामन जी शान में असां चऊं था घटि वधि न ॻाल्हायो, असां मुस्तफा जे यारनि सां दिल लाइण वारा आहियूं। आओ बा, असां सुन्नी असहाबन सां मोहब्बत रखण वारा आहियूं। असां सुन्नी असहाबन सां लहू लाइण वारा आहियूं। असां सुन्नी असहाबन जे नाले ते सिर कुर्बान करण वारा आहियूं। आहे को सिर ॾियण वारो सहाबन जी अज़मत ते? अवा घुमा इनखे ॾिसूं, हथ मथे खणो, मां ॾिसां कहिड़ा कहिड़ा असहाबन सां दिल लाइण वारा आहिनि। मुस्तफा जा असहाबी, मुस्तफा जा असहाबी असांजा बच्चा ॿार उन्हनि जे नाले ते कुर्बान आहिनि। आओ बा, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जे असहाबन सां दिल लाईंदे तो दुनिया आखिरत जो फ़ाइदो पाई। सुभान अल्लाह। पढ़ो सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। साहबा किराम अर्ज़ किया, रसूल अल्लाह पघर छो निकतो आ? मेहनत एतरी कोन कई आ साईं जन। साईं करीम दा फरमाइन, जियां जो मां लथुस कब्र में मूं ॾिठो जन्नत जूं सब हूरूं हिन आशिक जे दीदार जे लायल हुयूं। इन जी निजात जो वाइदो जो मूं खयो हुयो, ज़िम्मो मूं खयो हुयो, तो उन्हनि हूरुन जी रश में पीह में मुखे पखर थी वियो आ, जो मुझे आशिक जे दीदार जे ला जन्नत जो हूरो भी मुंतज़िर बीठल। अल्लाहु अकबर कबीरा। घड़ीअ जो इश्क हुयो, घड़ीअ जी मोहब्बत हुई न। तोखे अल्लाह हेॾी ज़िंदगी ॾिनी आ, को 60 साल गुज़ारियो वेठो आ, को 20 साल गुज़ारियो वेठो आ, को 50 साल गुज़ारियो वेठो आ, हिते 80 सालन जा भी वेठा आहिनि। हेॾी ज़िंदगी गुज़ारी अथई, तोखे नबीअ जो इश्क अञा नसीब न थियो आ, नबीअ जो तरीक़ो अञा नसीब न थियो आ। मिठा अॼु अल्लाह मौक़ो ॾिनो अथई त उहो गस वठो जेको मदीने वारे साईं जी मोहब्बत वारो आहे। वठबो कि न कोन वठबो? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझे लजपाल नबी जी शफ़क़त जी गाल पे के गाल हिकड़ी पियो कयां, ॿी हदीस अची वई आहे। साईं करीम ॿारनि सां शफ़क़त कंदा हुया। हिकड़े ॾियारे मदीने जी गली में अचे वेठा, मदीने जा ॿार अचनि पिया, मदीने जा ॿारड़ा बीठा हुया, महबूब उन्हनि सां गॾिजी अचे वेही रहा, पट ते वेही रहा।
हिकिड़ो साहबी हुजे वो उन जो पुट बि रांदि वेठो खेॾे पुट खे चई अबा हाणे हल घणी रांदि थी वई वापसि हलो वठण जे लाइ जो आया साईं करीम परे खां इशारो कयोसि वापसि मोटी वञ भली मूंसां रांदि खेॾण ॾे भली रांदि खेॾे वरी थोरी देर थी आ वरी आयो पंहिंजे पुट खे वठण जे लाइ साईं करीम वरी इशारो ॾिनोसि वापसि